जय झूलेलाल दोस्तों। बहिराणे साहिब में जेका पंजमुखी जोत ॿारबी आहे उहा असां दरिया परवान कंदा आहियूं। त के उनखे पाठे ते रखी परवान कंदा आहिनि या थर्माकोल ते रखी, छाकाणि त ईअं असां परवान कंदासीं त उहा पाणीअ में अंदरि हली वेंदी। पर जोत खे जॾहिं मां परवान कजे त उहा पाणीअ ते तरे, उन जे लाइ मां तव्हांखे हिकु ॻाल्हि ॿुधाइण चाहींदसि। ॾिसो, मुंहिंजी जोत जेका आहे पाणीअ ते तरे थी पई। मां कुझु बि पाठे या थर्माकोल जो इस्तेमालु न कयो आहे। त इन जे लाइ तव्हां जेॾी महिल जोत ठाहियो त जोत जे पासनि खां ॾिसो, हीअं माला वेड़णी आहे। माला जे ऐं जोत जे विच में जेका गैप आहे बिल्कुल बि न हुअणु खपे। मतिलबु असांजी माला जेका आहे टाइट ॿधणी आहे। टाइट ॿधी करे जेॾी महिल तव्हां जोत खे दरिया परवान कंदव त उहा ॿुॾंदी न और उहा पाणीअ ते तरंदी। जय झूलेलाल।